नाज़रीन, जैकबाबाद वासी जेल पुलिस के एहलकार ऐं संदसि वालिद जे अग़वा जी तस्दीक थी वई आहे। नवां लाइन ते आहे अब्बास गुल मस्तूई। जी अब्बास, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जैकबाबाद जे रहायशी बिट मुग़विन जी वायरल पारां वीडियो वायरल कई वई आहे। जैकबाबाद वासी जेल पुलिस एहलकार हफ़ीज़ बुरोई जंहिंजी वीडियो वायरल थी आहे ऐं तस्दीक कई आहे वारसनि खां असांजा ॿई नौजवान जेके आहिनि उहे अगवा थी विया आहिनि। वीडियो में जेल पुलिस एहलकार हफ़ीज़ बुरोई जेको आहे चई रहियो आहे त मुंहिंजे वालिद सोहेल बुरोई खे मूं समेत दाड़ियल शिकारपुर जे इलाइक़े में ज़ंजीरनि सां जकड़े रखियो आहे ऐं असां ते तशदुद करे रहिया आहिनि। मूवी वीडियो में चई रहियो आहे त चूंडियल नुमाइंदनि खां अपील कयूं था त असांखे बाज़ियाब करायो वञे। असां वटि जेको आहे त भंग जा पैसा न आहिनि, ॾाढो असां खां वॾी भंग घुरी रहिया आहिनि। ॿिए पासे जैकबाबाद ज़िले में अॼोके ॾींहं में 3 अगवा जूं जेके वारदातूं थियूं आहिनि। बी सेक्शन थाणे जी हद मां 3 मग़वी जेके अगवा थी विया आहिनि। गुज़िरियल हिन महीने में 15 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे मग़वियुनि जी तादाद 9 थी वई आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं बि कंहिंखे बाज़ियाब बि न करायो, न ई कंहिं मग़वी जो केस दाख़िल थियो आहे। अब्बास गुल, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।